सेवन दरियाए सिंध में पानी की किल्लत और लाइट की गैर एलानिया लोड शेडिंग के बाइस वाटर सप्लाई स्कीम सूख गई। शहर भर में शदीद पानी का बहरान बढ़ गया। कारो पानी लोगों पे निसरो गटरे पानी छा कयूं पानी आहे कोन को ट्रेशण का हुन पासे चौथ अंबे ते वेठा आहियूं। उतां शाम सुबुह माना सुबुह मुले बांग भले भई हितां पानी था भरी अचे वरी मंझंदि जो हाणे पानी वांदो थियो आहे रेड़ो हलाए हलाए रेड़ो थो हलाए काबाड़ी मतिलबु लो तीन दॿो प्यालो मगो बस तकलीफ़ ॾाढी आहे। हाणे केॾी महिल बेज़ार थी पवंदो आहियां चाहींदो ख़ुदकुशी कयां। सेवन के शहरियों ने अपना मौक़िफ़ देते कहा कि दरियाए सिंध में पानी की किल्लत और शहर में बिजली की लोड शेडिंग की वजह से वाटर सप्लाई स्कीम के तला खाली हो गए हैं। दूसरी तरफ दरियाए सिंध के आसपास में मौजूद जमींदार भी पब्लिक हेल्थ अमलदारों को वाटर सप्लाई के मोटर चलाने से मना करते हैं, जिसकी बाइस वाटर सप्लाई स्कीम के तला भर नहीं पाते। पब्लिक हेल्थ अमलदार शहर में पानी फराहम करने के लिए दिन रात कोशान हैं, मगर बिजली की लोड शेडिंग और दरियाए सिंध में पानी की किल्लत की वजह से शहर भर में पानी का बहरान बढ़ चुका है, जिसकी वजह से शहरी पानी के लिए सख्त परेशान हैं। में जो पानी जो बहरान आहे सो वाटर सप्लाई जी ॾारनि जी का बि ग़लती कोन्हे। का पानी आहे दरिया में थोरो पानी आहे ऐं उन खां पोइ ही वाटर सप्लाई वारा वीचारा ॾाढी भरपूर कोशिशि कनि था, पर रस्ते में जेके ज़मींदार आहिनि उन्हनि जूं ज़मीनूं आहिनि उहे पाणी हिननि खां खयों था वञनि हलिया। उहे वीचारा ग़रीब सेवण जी पूरी कनि या ज़मींदारनि जी पूरी कनि। पर सही हिन लाइ इहो थियणु खपे त ज़मींदारनि जी मशीनूं बंदि कयूं वञनि त पोइ न कुझु सेवाणनि खे पाणी मिली सघे थो। बाक़ी हीअ वीचारा कोशिशि कनि था वाटर सप्लाई ते दरिया ते हिननि जा झटा हलनि पिया था, किरेनूं कायो बीठा आहिनि, पाणी आहे कोन। दरिया सिंधु हिननि खां एतिरो परे थी वियो आहे जो वीचारा मजबूर आहिनि ॾाढा। दरिया परे थी वियो आहे वीचारा सेवण में जेके टाउन वारा आहिनि या जेके पब्लिक वारा आहिनि उहे कोशिशि में लॻा पिया आहिनि। हुननि जी मजबूरी आहे पाणी तंहिंजे करे पूरी न आहे। अॻियां किरेननि ते खाटरी तारीख़ किरेनूं वहनि पियूं ढंढ ते। असां पाण जो दरिया जो मसइलो आहे, असां पाण दरिया जा मच्छी मारगी रहूं। असांखे हर शइ जी ख़बर आहे, पाणी सफ़ा आहे ई कोन। मथां जे पाणी न ईंदो थिए ग़रीब किथां पूरी करे सघंदा। हिननि जी पूरी कोशिशि आहे, हिननि जी पूरी कोशिशि आहे। सॼो ॾींहुं सॼी राति ऑफिसर हुते दरिया ते सुता पिया आहिनि। शहरियों ने आला हुकाम से मुतालबा करते कहा कि फिलफौर दरियाए सिंध में पानी छोड़कर सेवन शहर में वाटर सप्लाई पानी फराहमी को यकीनी बनाया जाए। रिपोर्ट माजिद अली कुरैशी, सेवन शरीफ।